अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां सिंधी ॿोली सिंधी अबाणी ॿोली जे नाले सां चैनल लॉन्च करे रहिया आहियूं। इन में अव्हांखे सिंधी ॿोली जे 52 अखरनि मां 5 ॿोली लफ़्ज़ सेखारण जी असां कोशिशि कंदासीं। इहे लफ़्ज़ मूं पहिरीं बोर्ड ते लिखी छॾिया आहिनि। इहे अलिफ़ लकीर जे मथां बे बदक, बे बुक या बे बकरी, भित 4 नुक्ता हेठ या बे भोरड़ो भी जेको है ते तारो 2 नुक्ता 2 मथा, अलिबक, बे बदक, बे बुक, बे भित ते तारो। ये 5 लफ़्ज़ तव्हांखे चङी तरह ज़हन नशीन करना आहिनि ऐं असांजे चैनल खे तव्हां फॉलो कंदव त जीअं असां तव्हांखे वधि खां वधि पंहिंजी महिनत करे ॾेखारियूं। महिरबानी।